अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजे कुदरत सां क़ाइम आहे क़दीम वाली वहदहु ला शरीक लो राज़ रब रहीम सो सारा सतो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़े जहान जी त जीअं त ही साईं असांजो मौलवी दाऊद साहब तक़रीबन असां न ॾिठो पर असांजे वालिद साहब उन्हनि ॾिठो हुन जी तमामु तारीफ़ सुठी कंदा अलाह वारो हुयो ऐं एतिरे क़दुरु त हुन जी ख़ुदा ताला ॿुधंदो हो ऐं हुन जी नमाया अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेको मस्जिद वॾीअ में जामी मस्जिद में नमाज़ पढ़ाईंदो हो तॾहिं वाणियुनि जो वक़्तु हुयो वाणिया हिकिड़े ॾींहुं ॾिसनि त मौलवी साहब जी का टंग केॾांहुं पई या का बांह केॾांहुं पई ऐं हुननि वटि हिकिड़े दाहूं कयो त मौलवी साहब खे अलाए केरु शहीद करे प्यारो बुज़ुर्ग हुयो ऐं हुननि सम्झो त हिन दरवेश खे अलाए केरु ज़िबह करे अलाए केरु मारियो ख़बर न आहे त छा मामिलो आहे शहर जा माण्हू अची कठे जा जेॾीमहिल आया त ॾिठो त मौलवी साहब वेठो आहे छा आहे छा मसइलो त ख़ैर त आहे चइसि ख़ैर त आहे पर तव्हां जो ॾिठोसीं त उज़बा के किथे पिया के किथे पिया असां त वरी सोचियो त साईं खे अलाए केरु मारियो अलाए छा की न भाई का ॻाल्हि कान्हे का अहिड़ो को मसइलो कोन्हे हू अलाह वारो हो हुन जी एतिरी त हुज़ूर जे पंहिंजो मोहबत हूंदी हुई दिलि में जो तमामु घणे में घणी हिकु ॾींहुं छा थियो जो सांदाण जो ॾाहिरी हालनि खां आयो जेको मौलवी साहब जे मस्जिद वटां हितां लंघ फ़र्क़ु पिए थियो चई त साईं असांखे हिकिड़ी महिरबानी कयो कहिड़ी चई त असांखे ॼाम जे ॻोठु मूंखे वञिणो आहे मूंखे ओॾांहुं मूंखे ॾसु ॾियो चइबो हलो हुनखे बांह मां वठी ऐं जेॾीमहिल बंद ते चढ़िया मोरीअ ते त पोइ चई इहो जेको सोझरो ॾिसी पियो न इहो जाम जो ॻोठु सिधो एॾांहुं हलियो वञे कुदरत ख़ुदा जी हलियो वियो सिधो मदीने हाणे छा जाम छा मदीने थियो दीदार कई जेॾीमहिल 5 ॾींहं 8 ॾींहं गुज़रिया चई भई हे छा मूं चयो मां त जाम जो ॻोठु ऐं मां त हिते मदीने में वेठो हाणे मसइलो कीअं थिए पोइ वरी कंहिं तो साम्हूं सां इहो ॻाल्हि ॿोल चए पाण ॻाल्हि ॿुधो जेको न नमाज़ पढ़ाईंदो आहे पेश इमाम उन जे पोयां जेको वेहंदो आहे उन खे मिंथ कर उहो तोखे वरी बि पंहिंजे ॻोठु पहुचाईंदो हाणे जे हा जेॾीमहिल सोमानीअ जी नमाज़ पढ़ी फ़ारक़ थिया त हुन जे पहिरियाण में हथु विधईं उन दरवेश ॾाहिर साहब उनखे उन चयो त साईं चए भाई कमु चए हा मुंहिंजो कमु आहे कहिड़ो कमु आहे चए कमु मुंहिंजो इहो आहे त मूंखे पंहिंजे ॻोठु पहुचा चए भाई तूं किथे जो आहीं केरु आहीं चएसि मां त आहियां हलनि जो मां वियुसि पे ऐं दौलतपुर हिकिड़ो दरवेश हुयो मस्जिद वटि उनखे मूं हीअ अर्ज़ु कयो मूं चयोमांसि जाम जे ॻोठु वियुसि त मूंखे त चई पोइ जाम त असांजा ही अथई उहो त तूं गुलण जाम चई हा न गुलण जाम ॾाहिरी उहो रहियो दौलतपुर अब तूं त चयो जाम जाम असांजा त भली ही अथई हाणे ईअं कर हीअ जेका बथड़ी ॿरे पई न इन में सिध कर कंदो त भलायूं थी वरी सिध कयो सिधो पंहिंजे घर वारी वटि सॾु कयो ओ फलाणी आहीं बसि छा आहे चई मां आयो आहियां तूं वरी किथां आहीं तूं हेतिरो गुम आहीं चई न मां आयो आहियां पोइ त ॻाल्हियूं कई खणे पोइ त किन मञो किन न मञो पर हीअ अलाह वारनि जा साईं जी ही करामत हुई ऐं हुज़ूर जी करामत हुई जंहिंजे उर्स मुबारक अॼु ख़ैर साण शुरूआति प्यारलीअ खोखर कई आहे जंहिंमें असीं बि शामिलु थिया आहियूं अॼु बि आहे ख़ैरात अॼु त सलवात सगोरी थी सुभाणे ख़त्मु आहे परीहं ख़ैर ख़ैरात आहे ऐं वॾे धाम ऐं धूम सां प्रोग्राम थिया आहिनि ही नातूं वग़ैरह असां पढ़ियूं जेको हाज़ुरी ॾिनीसीं ख़ुदा थियल असांजी बहाज़ुरी क़बूल करे ऐं तव्हांखे बि ख़ुदा ताला हाज़ुरीअ में शामिलु करे अलाह अला जो हबीब ख़ुशि रखे यार मंदा बिड़ो दौलतपुर सफ़र बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका या रहमतुल्लाह यारा भाइरो अर्ज़ु आहे त हीअ अॼु असां जेके वेठा आहियूं मौजूदु आहियूं हिन प्रोग्राम में ही प्रोग्राम साईं हाजी मरहूम हाजी साईं मखदूम मोहम्मद दाऊद साईं रहमतुल्लाह अलैह जो प्रोग्राम उनजे निस्बत सां सालियानो उर्स मुबारक आहे ऐं साईं जन जी अलहमदुलिल्लाह ही सालियाना हर साल फ़क़ीर मूंसां गॾु वेठो आहे प्यारल फ़क़ीर उहो ही प्रोग्राम कराईंदो आहे हिते ख़ैर ख़ैरात जेका थींदी आहे सलवात सगोरी पढ़ाई वेंदी आहे नातुखानी थींदी आहे सभु उनजो इंतज़ाम साईं फ़क़ीर प्यारो फ़क़ीर कंदो आहे ऐं संदसि पुटड़ा कंदा आहिनि ऐं साईं वॾो मखदूम हो अलाह जो कामिल वली हो ऐं मूं गुनहगार ते हिकिड़ी इनायत कयऊं ख़्वाब मंझि मूंखां हिकिड़ी नात मदीने वारे घोट जी पुछी हऊं वॾी कचहरी मां गोॾा भञी अर्ज़ु कयो की भला साईं मां नात खानो आहियां मदीने वारे साईं जो फ़क़ीर ग़ुलाम सरवर जोखियो
पाण चऊं पुट नात पढ़ पर नात पढ़ मदीने पाक जी सुभान अल्लाह मखणे फ़क़ीर जी नात पढ़ी जेका अॻु में मूं पढ़ी आहे ए दिल एॾो तड़प न रोई इंशा अल्लाह मोटी हलबो मदीने पाण वॾा आशिका जेके मदीने जा माण्हू ईंदा आहिनि मदीने पाक मां वापसी कंदा आहिनि त पाण स्टेशन ते वञी हुनजी इस्तक़बाली कंदो आहे वरी उनखे वठी उनखे दावतूं खाराईंदो आहे उनखे पाणी पीआरींदो आहे उनजी ख़िदमत करे पोइ उनखे पंहिंजे ॻोठ रवानो कंदो आहे त वॾो आशिको आशिक़े रसूल हिन पंहिंजे इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह लिकायो वेठो आहे पाण खे हाणे संदसि करामतूं ज़ाहिर थियनि थियूं ऐं इंशा अल्लाह सभई हुन मां फैज़ वार थींदा फ़क़ीर साईं वेठो आहे संदसि पुटड़ा जूं ख़िदमत कनि पिया नात ख़्वान हज़रात आया आहिनि सलात पढ़ण वारा फ़क़ीर आया आहिनि इंशा अल्लाह इहो 3 ॾींहं जो साईं जन जो प्रोग्राम हलंदो रहंदो फ़ैज़याब थींदा बोले अल्लाह जी मुझे अल्लाह से सामना का दुआ पे बात कोई कम करो जिने मेरा वाल में फेल कब्र का अल्लाह वाली माल में मुकत में रिज़्क़ रोज़ी में कारोबार में बचत में इज्जत में बरकत होता है असा गुनाह में दुआ पे बात कबूल आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व शफीना नबीना मौलाना मुहम्मद नबी उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहli बैतिhi अजमईन आमीन रहमतक या ला इलाहा इल्लल्लाह